नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के सीता रोड मां खबर ॾींदा हलो त वार्ड नंबर 4 जामरी मोहल्ला में रात देर सां वाक़िअ जानी वल्द सिकंदर सांद जे करियाने जी दुकान जा चईन चोरनि ताला तोड़ण ऐं चोरी करण जी कोशिश कई, जंहिं ते घर भातियुनि आवाज़ ॿुधण ते सुजाग थी पिया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सीता रोड मां अवामी न्यूज़ रिपोर्टर वहीद अली अब्बासी पंहिंजी इन रिपोर्ट में। वार्ड नंबर 4 जामरी मोहल्ला में मौजूद आहियूं, जिथे अॼु हिकु ई राति में चोरी जूं 2 वारदातूं पेश आयूं आहिनि। अचो त जे मुतासिर जेके आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे ऐं हू हुननि चोरी खे कीअं नाकाम कयो आहे। ऐं इहो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन गुज़िरियल महीने में 4 वारदातूं थी चुकियूं आहिनि। जेके 2 वारदातूं राति थियूं आहिनि, इहा 2 वारदातूं हिन पाड़े वारनि ऐं रहवासियुनि नाकाम बनायूं आहिनि। दादा, मां तव्हांखे ॿुधायां त हे वार्ड नंबर 4 जामरी मोहल्ला आहे, जंहिंमें ही 5 वारदात थी आहे। इन खां पहिरियों मेमणनि जो दुकान बि भॻो वियो हो, उन खां पहिरीं चवाणनि जो दुकान भॻो वियो, लांगान जो दुकान भॻो वियो ऐं राति गुज़िरियल राति हे जेको आहे सो सांदनि जो दुकान आहे, जंहिंखे मुबैना चोरी करण जी कोशिशि कई वई, पर हितां जे जेके माण्हुनि आहे उहे सुजाग थी उन्हनि चोरनि खे पकिड़े वरितो ऐं पुलिस हवाले कयो। वरी बि हितां जे जेके माण्हू आहिनि, हितां जे जेके रहवासी हुआ, उन्हनि जी मुड़सीअ सां इहे चोर पकिता विया। जॾहिं त सीता पुलिस जो हुन में को बि रोल कोन्हे को, सीता पुलिस को बि गश्त न पई करे, सीता पुलिस को बि तहफ़ुज़ हिननि खे फ़राहम न पई करे। जॾहिं त हिननि जे टैक्स मां ई हिननि पुलिस वारनि जूं पघारूं निकिरनि थियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए, अफ़सोस जो मक़ाम आहे त हितां जे रहवासियुनि खे न रुगो वार्ड नंबर 4 पर समूरे शहर सां इहा हालत आहे। मुख़्तलिफ़ शहर में क्राइम जो रेशो वधंदो पियो वञे। पुलिस अघो निंड सुतल आहे, को बि इन हवाले सां हिननि जी जेको पुलिस जी पेशरफ़्त न आहे। असां आला इख़्तियारियुनि खां ऐं आला इकाम खां गुज़ारिश कंदासीं त हिन संजीदा मसइले ते ध्यानु धरनि ऐं हिननि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हथीको कयो वियो आहे ऐं हिनखां सामान जेको बरामद कयो आहे, कैंची ऐं मोबाइल, उन जे आधार ते हुनजा सहूलियतकारनि खे बि हथु कयो वेंदो इंशाअल्लाह, ऐं न छॾिबो हुननि खे। ऐं कोशिशि कबी त पंहिंजी मदद में असां FIR दाख़िल करायूं ऐं FIR कराइण खां पोइ केस जी पोइ बि कंदासीं त जेकॾहिं अॼु इहो वाक़ियो थियो आहे, सुभाणे अञा वधीक वाक़िया थी सघनि था। कोशिशि कंदासीं त असां हिन केस खे पवेर करे ऐं हिननि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए सघूं। इहो कमु थिए, चोरियूं थियनि, चकारियूं थियनि, त इन जो ज़िम्मेवारु केरु आहे? इन जो ज़िम्मेवारु इंतिज़ामिया आहे। जी, जीअं त तव्हां वार्ड नंबर 4 जे रहवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त वार्ड नंबर 4 में पुलिस पिकेट क़ाइमु कई वञे ऐं असांजो जेको आहे सो वार्ड नंबर जे रहवासियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं वॾी हिकिड़े जेको आहे सो सीता रोड पुलिस PS ते खोट आहे पुलिस नफ़री जी, उते पुलिस जो तइदादु वधायो वञे। कैमरामैन आसिफ अली जामरी सां गॾु वहीद अली अब्बासी, अवामी न्यूज़, सीता रोड। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।